जेकबाबाद मौलादात थाणे जे चंड शाख भरिसां जखराणी बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो। नतीजे में हिकु ॼणो नाले ग़ुलाम हुसैन क़तल थी वियो। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे जेकबाबाद मां CN न्यूज़ जो रिपोर्टर जमील गुल थहीम। जी जमील, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु, जेकाबाद जे भरिसां मौलादा थाणे जी हद में चंड शाख वटि उते उन जे भरिसां जेको आहे जखराणी बिरादरियुनि जो पुराणो तकरार जेको आहे हलंदड़ हुयो। जेको आहे ॻोठ गुलहसन जेको आहे जखराणी उतां जो रहवासी जेको आहे नौजवान ग़ुलाम हुसैन जखराणी मोबाइना क़तल थियो आहे। जेको आहे ॿुधाए पियो वञे थी पुराणी दुश्मनी तां जेको आहे वाक़ियो पेश थियो आहे। जेको आहे ॿिन्हिनि धुरियुनि जो तकरार हलंदड़ हुयो। अॼु जेको आहे नौजवान खे मुख़ालिफ़ धुरियुनि जेको आहे गोलियूं हणी उनखे जेको आहे उन्हनि क़तल करे छॾियो आहे। जी महिरबानी जमील, तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची